में धरती टीवी के सदते सकाफती सरगर्मियों जारी है जैमें फनकारन कौमी गीत गाए वाह कराए छॾी। रिपोर्ट करे रहियो आहे ज़ुल्फ़िकार अली चावरी। सदते 5 दिसंबर ते इल्म पिरायो सिंध समारोह जे हवाले सां जेके सकाफती प्रोग्राम रखियो वियो आहे उन हवाले सां सॼी सिंध जी काज़ियुनि में सकाफती रंग जेके निकिरी आया आहिनि। इन सां राजपूत हाउस ते शहरी दुकानदार इताद पर हिकिड़ो नंढो खूबसूरत प्रोग्राम कयो। धरती टीवी जे सदते इल्म पिरायो सिंध समारोह जे हवाले सां जेके दोस्त वेठल आहिनि उते उन्हनि खां पुछूं था हिन बारे में सिंध जी सकाफत बाबति छा चवणु आहे। असां ही अॼु हिकिड़ी नंढी महफ़िल जेको आहे रखी आहे सिंध सकाफत जे हवाले सां ऐं तमामु घणी ख़ुशी आहे। असां ही ॾींहुं जेको आहे ईद ॾींहुं मल्हायूं पिया। जेको ही प्रोग्राम राजपूत हाउस से थी रहियो आहे सिंधी टोपी जे हवाले सां इल्म परायो सिंध सवारियो उन हवाले सां इहो प्रोग्राम आहे हर साल जीअं थींदो आहे राजपूत हाउस से। ऐं असां इन ॾियारे खे ईद वांगुरु असां मल्हाईंदा आहियूं। सिंधी टोपी अजरक पाए असां रोडनि ते रक़्स कंदा आहियूं ऐं ॿियनि भाइरनि खे बि असां इहो ई चवंदासीं त 5 दिसंबर ते गॾु थी ॿधी जो सबूत ॾियनि। इहो असां पंहिंजो ईद ॾियारो आहे, ईद ॾियारे मल्हाइनि इन प्रोग्राम खे। ॿिया असांजी जेकी मीडिया आहे सिंधी मीडिया ख़ासि तौर ते हर साल जेको आहे सकाफती ईद सकाफती ॾियारो मल्हाईंदा आहिनि ऐं हिन साल 5 दिसंबर ते जेको सकाफती एकता ॾियारो मल्हाइजी रहियो आहे। असां सिंधी आहियूं, सिंध बल्कि जेके बि सिंध में रहनि था मुख़्तलिफ़ ॿाहिरि मुल्क में जेके रहनि था सिंधी जी सकाफत सां मोहबत कनि था उनजी ईद आहे। 5 दिसंबर जो ॾियारो आहे इनखे असां ईद जी मल्हाईंदा आहियूं। जीअं असां ईद मल्हाईंदा आहियूं ही जेका सिंधी टोपी अजरक आहे असां सिंधियुनि जो शान आहे ऐं जस हुजे सिंधी मीडिया खे जे ही रवायत विधी इन सिलसिले में असां सिंधी जी सकाफत खे उजागर करण लाइ हिते जेको आहे पहुता आहियूं ऐं इंशाअल्लाह सिंधी जी सकाफत खे सुठे नमूने मल्हाईंदासीं। 5 दिसंबर जे हवाले सां सकाफती ॾियारो मल्हायो वेंदो आहे जोश जज़्बे ख़ुशी सां। दुकानदार जेके आहिनि उहे सभु ईद ॾियारे जे नमूने मल्हाईंदा आहिनि। टोपी अजरक में पाए 5 दिसंबर ते रैली कढंदा आहिनि, ख़ुशी जो इज़हार कंदा ईद ॾियारे जे हिसाब सां मल्हाईंदा। धरती न्यूज़ जा तमामु घणा थोराइता आहियूं जेके इन ॾियारे खे भरपूर नमूने सां प्रमोट कनि था, उजागर कनि था ऐं सिंधी आवाम में उजागर कई था। उन्हनि चवण त 5 दिसंबर जो सकाफती ॾियारो आहे इल्म पिरायो सिंध सवार जो उनवान सां इहो भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। कैमरामैन मजीद सियाल सां गॾु ज़ुल्फ़िकार अली चावरी, धरती टीवी न्यूज़ गाज़ियाबाद। नाज़रीन सां गॾु बुलेटिन पे ॼाणी ते पहुतो वधी ख़बरनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।